नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरुनि सिलसिलो जारी है। इन वक्त के दारावान मां ख़बर ॾींदा आहियूं। दारावान भरिसां कोट जी तालके में बल्दियाती इलेक्शन वेझो ईंदे ही सियासी गर्मा गर्मी शुरू थी वई। वज़ीर आला जे ख़ास माउन हाजी नवाब खान वसाण जे ॻोठ मोहम्मद बचल मेहराणी में कारोबारी शख्सियत अली बख्श मेहराणी जी रिहाइशगाह ते मुलाक़ात सियासी मामले ते ॻाल्हि ॿोल। उन सिलसिले में हाजी नवाब खान वसाण मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अली बख्श मेहराणी सां दोस्ती जा पुराणा वास्ता आहिनि। ॿाहिरनि जहिड़ो दोस्त ऐं पार्टी जो तमामु पुराणो वर्कर आहे। हिन वधीक चयो त पीपल्स पार्टी अवामी पार्टी आहे। हिन भेरे वरी तब्दीली जे इम्कान आहिनि। पार्टी लाइ वॾियूं कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। सदारती निज़ाम बाबति अफ़वाहुनि खां सवाइ कुझु बि न आहे। जॾहिं त कोट जी तालके अंदर पंहिंजे दौर में रिकॉर्ड तरक़ियाती कम कराया आहिनि जंहिंजी मोट में अवाम जूं मोहबतूं मिली रहियूं आहिनि। जॾहिं त हाजी नवाब खान वसाण पारां कारोबारी मौज़ूद शख्सियत अली बख्श मेहराणी खां हल्के में अवामी मसइलनि बाबति मालूमात वरिती। यादि रहे त हाजी नवाब खान वसाण पारां ॻोठ जे हिकु मज़दूर खे व्हील चेयर ॾियण जो ऐलान पिणु कयो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।